संगीन हालतूं आहिनि। अमन अमान जो मामलो जेको आहे अमन अमान जी सॼी सूरत हाल थी चुको आहे। तव्हांखे हाणे ही रोड रुगो हिकु चकर न पर अलाए केतिरा चकर जेका आहे बंदि नज़र ईंदो। रोज़ माण्हू खटिजनि पिया, रोज़ अगवा थियनि पिया, रोज़ टिके थी पिए थिए त पुलिस इंतिज़ामिया जी जेका न हली आहे, पुलिस इंतिज़ामिया मुकमल तौर ते हिकिड़ो नाकाम थी चुको आहे। असीं चऊं था तव्हां असांजा मुआफ़िक़ आहियो, असांजे टैक्स मां पघार रुपया खणो, तव्हां पब्लिक सर्वेंट आहियो, तव्हां जेकॾहिं पंहिंजे वतन जे माण्हुनि जी तहफ़ुज़ नथा करे सघो त पोइ तव्हां वर्दियूं छॾे हलिया वञो न। त ही माण्हू वतन जा माण्हू अगवा पिया थियनि त असां कंहिं बि सूरत में कंहिं बि हाल में आख़िरी हद ताईं माण्हुनि सां गॾु हूंदासीं। असां पंहिंजे वतन जे माण्हुनि खे कंहिं बि सूरत में अकेलो न छॾींदासीं जेसि ताईं पुलिस इंतिज़ामिया तारुफ़ नथी वठे, अगवा थियलनि खे वापसि नथी कराए, बाज़ियाब नथी कराए। त असां इन सुमरा बिरादरी सां ऐं उन सां गॾोगॾु जेके बि अगवा थियल आहिनि असांजे ज़िले जे अंदरि, मल्क बिरादरी हुजे, लाचारी हुजनि, रिहाणी हुजनि, सभिनी सां सिंध तरक़ी पसंद पार्टी मज़लूमनि जी हिकिड़ी पार्टी आहे। असीं उन्हनि सां हर हाल में, हर सूरत में, हर ॾुखी घड़ी में असां उन्हनि खां कदु न कढाईंदासीं ऐं इंतिज़ामिया खे मजबूर कंदासीं पुरअमन जदोजहद ज़रिए त इंतिज़ामिया तहरुको वठे ऐं इंतिज़ामिया उन्हनि खे जेका आहे फिलफोर ते सेफ तरीक़े सां उन्हनि खे बाज़ियाब कराए। जेकॾहिं इंतिज़ामिया इहा तहरुक न वठंदो त असांजी इहा जदोजहद एहतिजाज इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ जारी असांजी।